पेशावर वेझो अफगानिस्तान में तालिबान रात कायम थियण बाद ज़िंदगी बचाइण लाइ पंहिंजो देश छॾे पाकिस्तान आयल मक़बूल गुलकारा हसीबा नूरी खे हथियारबंदनि क़त्ल करे छॾियो। खैबर पख्तूनख्वा जे इलाइक़े कोज़ा में हथियारबंद घर में दाख़िल थी हसीबा नूरी खे गोलियूं हणी क़त्ल करे फरार थी विया। यादि रहे त हसीबा नूरी खे पाकिस्तान अचण खां पोइ ॻाइण बंदि करण लाइ धमकियूं मिलंदियूं रहंदियूं हुयूं, जेतोणीकि हू पाकिस्तान में पब्लिक परफॉर्मेंस न कंदी हुई। तालिबान रात खां अॻु हसीबा नूरी अफगानिस्तान जे मरनी मुख टीवी चैनलनि ते पंहिंजे फन जो मुज़ाहिरो करे चुकी हुई। हसीबा नूरी फारसी, दरी, पश्तो ऐं ॿियनि ॿोलियुनि में ॻाईंदड़ हुई। इन करे संदसि मदाहनि जो हल्को अफगानिस्तान, ईरान, पाकिस्तान ऐं विच एशियाई जे मुल्कनि ताईं फैलियल हुयो। सोशल मीडिया ते हसीबा नूरी जे मदाहनि जो तइदाद लखनि में आहे। عزیزم گل فرستادم برایت، عزیزم گل فرستادم برایت.